सिंधी अदबी संगत शाख सूबेदार पारां सिंधी ॿोलीअ जे शाइर नसर नवीस बुखारी ऐं भिटाईअ जे पारखू सैयद इनाम बेलाड़ीअ सां रूह रिहान मल्हाई वई, जंहिंमें इलाइक़े जे नामवर शाइरनि अदीबनि ऐं अदबदोज़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत मशहूर फ़नकार मुनीर मेमण शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी वाईअ सां कई, जॾहिं त मेज़बानी जा फ़राइज़ चीज़र जामरो ऐं लालन चना सरअंजाम ॾिना। मुक़ररनि पंहिंजे ख़िताब में चयो त सैयद इनाम बेलाड़वी सिंधी अदब जो मोतबर ऐं रोशन ख़्यालु आहे, जन पंहिंजे फ़िक्री तख़लीक़ी ऐं अदबी ख़िदमतुनि सां सिंधी ॿोलीअ खे इज़त ऐं वक़ार बख़्शियो आहे। अॼु सिंधी अदबी संगत शाख सूबेदार पारां जेका सैयद इनाम शाह सां रिहान रखी वई आहे, यकीनन सैयद इनाम शाह जे शख़्सियत ऐं उन जे अदबी ख़िदमतुनि ऐं उन जे मुख़्तलिफ़ अदबी पासनि खे हिते उजागर कयो वेंदो। आउं सम्झां थो त सिंधी अदब में ही हिकु सुठो सवण आहे त असां पंहिंजे जेके असांजा अॻवान आहिनि, जेके असां जिन इल्मु अदब जी ख़िदमत कई आहे सॼी उमिरि, त उन्हनि खे असीं जहिड़े जेको मान ॾेई रहिया आहियूं, इन हवाले सां ही तक़रीब जेका आहे उहा अहम आहे। अॼु हिते सिंध तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल अदीब सैयद इनाम शाह जे फ़न ऐं फ़िक्र ते पंहिंजा वीचार पेश कंदा। त आउं इहो चवंदुमि त इनाम शाह उस्ताद बुखारीअ जो आशिक़ ऐं हाफ़िज़ हुजणु पंहिंजे जाइ ते, पर हू हिकु पाण बि मुकमिल तख़लीकार आहे, जंहिं केतिरा ई पाण किताब बि लिखिया आहिनि जेके अणछपियल सूरत में उन वटि मौजूदु आहिनि, ऐं साॻे वक़्तु हू शाइर बि आहे ऐं साॻे वक़्तु हुनजी रिसर्च जेका आहे उहा बि आहे, तहक़ीक़ बि आहे, जॾहिं त लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि ते हुन हिकिड़ी लुग़त तयारु कई आहे। उन्हनि जी शाइरी ऐं नसर में फ़िक्र, एहसास, सचाई ऐं इंसानियत जी ख़ुशबू रची रही आहे। मुक़ररनि वधीक चयो त इनाम बेलाड़वी असांजो असासो आहे, जंहिंजो अदबी सफ़र सिंधी अदब जे तारीख़ में हिकु अहम संगमेल तौरु यादि रखियो वेंदो। माण्हू तारीख़ जो हिकु हिसो आहिनि, सिंधी अदब जो हिसो आहिनि। जीअं साईं इनाम शाह उन जी टही जा अदीब सिंध जी सरमाए जी हैसियत रखनि था, साईं ख़ुदि उन सरमाए जो हिसो आहे। साईं सिंध जी सतह ते पंहिंजी सुञाण रखे थो, उनखे हर दफ़े दम दुआऊं थो कजे त हू सिहत में पंहिंजे में बहाल रहनि ऐं अलाह उन्हनि खे उमिरि ख़िज़री अता करे। सकाफ़त खातो जिते ॿिया ख़र्च करे थो, जिते ॿिया कमु करे थो ऐं अदीबनि जी पर घोर बि लहे थो, उन सिलसिले में उनखे सकाफ़त खाते जे परदलनि खे इहा गुज़ारिश आहे त साईं इनाम शाह जो जेको नसरी ऐं नज़मी पोरियो आहे उनखे शाया कराए ऐं पधिरो कनि त जीअं तारीख़ में साईं महफ़ूज़ थी सघे। साईं जी दुनिया ॾाढी वसी आहे, साईं जी हमटहीअ जा दोस्त कुझु वञी बचा आहिनि, इन करे उनखे तारीख़ में उहा जॻह मिलणु। तक़रीब में राज़ अली गुल भुट्टो, प्रोफेसर अतर अली गुड़ो, जाम मोहम्मद सैतो, शाह शेख न्याज़ मल्ला असलम प्यासी, मंजूर उजन राशिद प्रेमी, प्रोफेसर मंजूर गिलाल, चीज़र जामरो, अली मोहम्मद सामकियो, गौसली शाह, तस्लीम अब्बासी, हुसैन तबसुम, बिशारत नारेजो, मोहब्बती मुजीब जामरो, सहाफ़ी हफ़ीज़ अली मंगी, किशोर कुमार, सिराज अब्बासी, आसिफ़ मंगी ऐं ॿियनि अदीबनि शिरकत करे पंहिंजा ख़याला पेश कया। सिंध जे भलोड़ शाइर साईं इनाम बेलाड़वी, जेको तमामु असांजे इलाइक़े खां हटी करे सॼी सिंध में हुनजी मशहूरी आहे। उहा मशहूरी शाइर अदीब जे लिहाज़ सां बि आहे ऐं महबती माण्हूअ जे लिहाज़ सां बि आहे। साईं इंतिहाई महबत वारो माण्हू आहे। उन जे महबत जो सबूत इहो आहे त अॼु साईं जी जहिड़ी उमिरि आहे, जहिड़ी उमिरि जे तक़ाज़ा में आहे, पोइ बि दोस्तनि, भाइरनि, महबत वारनि शाइरनि अदीबनि जे विच में आहे ऐं उहो रिहान उन सां मल्हाए रहिया आहिनि दोस्त। न त हीअ उमिरि रेस्ट जी हूंदी आहे। हिन उमिरि जे वारा माण्हू जेके उहे फैमिली जे अंदरि बि माना एॾी गैदरिंग न करे सघंदा आहिनि। मां सलाम थो पेश कयां साईंअ खे। साईंअ जे लाइ ॿिया अलक़ाब बि आहिनि त उस्ताद बुखारी जो जेको आहे सो जेको आहे उहो हाफ़िज़ आहे ऐं लतीफ़ सरकार जा शेर बि पढ़ंदो आहे, पर हुन वटि जेकी महबत वारी ॿोली आहे, लतीफ़ सरकार जो शेर इन तरफ़ तमामु वॾी माना थो रखे त महबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, उन्हनि जे वेड़े पाण ईंदो बादशाह। मां फ़क़ीर माण्हू थी गुज़ारियो आहियां, सादो माण्हू, दोस्तनि खे सभिनी खे ख़बर आहे सादगीअ जी ज़िंदगी गुज़ारिजे आहे। ख़ासि करे साईं मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि और उन्हनि खे ख़बर आहे मुंहिंजा पुराणा मुशक कोन्हा दोस्त आहिनि, पुराणे में पुराणा दोस्त, उन्हनि पुराणनि दोस्तनि मां साईं घणो करे या ॿ टे ॿिया रहिया आहिनि, न त ख़ैरु थी वियो आहे। उन्हनि खां पुछो त सॼी उमिरि मुंहिंजी सादगीअ जी ज़िंदगी गुज़री आहे। तंहिंजे करे मां चवां थो पंहिंजे हिसाब सां त हीउ जेको प्रोग्राम प्राण मचल आहे, इन मूंखे ॾाढो महज़ूज़ ऐं हिसो ॾिनो आहे। मां ॾाढो ख़ुशि आहियां, मूंखे तमामु मज़ो थो अचे। अलाह तक़रीब जी पुॼाणीअ ते सैयद इनाम बेलाड़वीअ
पंहिंजे इज़हारे ख़्याल में चयो त आउं सिंधी अदबी संगत शाख सूबेदरो ऐं पूरी संगत जो दिलि जे गहराइनि सां मशहूरु आहियां जन मूंखे हेॾो वॾो मान ॾिनो आहे। यकीनन अॼु मुंहिंजी हयाती वधी वई आहे। राजीम सां गॾु सिराज अब्बासी, ऑनलाइन इंडस्ट्री हुई गंबट।